बेटीअ सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। हुजे मीर इक़बाल ग़ालिब हुजे भल असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे। ज़ोरदार ताड़ियूं ॾियो दोस्तों। दुनिया जो वॾे में वॾो अजरक धरती टीवी अॼु लाड़काणे में खणी आई आहे। पूरी सिंध हीउ अजरक घुमंदो ऐं हुनजो निमाउ थींदो हाणे लाड़काणे में इंशाअल्लाह। सुभाणे वरी कंबर में ऐं पोइ दादू ईअं आस्ते आस्ते असांजो काफ़िलो रवानो थींदो। मीरपुर ख़ासि खां ठठे खां थींदो आख़िर कराची पहुचंदो। हिन वक़्तु जेको आहे हिकिड़ो टेबलो पेश करे रहिया आहियूं। स्कूल जे तरफ़ां टेबलो आहे जी। मुनीर पब्लिक स्कूल जा ॿार आहिनि। मुंहिंजे अंगण ते हिकिड़ी वेलकम आहे तव्हांजे लाइ, सभिनी जे लाइ। ॿारनि खे दरख़्वास्त आहे मुनीर पब्लिक स्कूल जा ॿार जी ये प्रोग्राम तव्हां जेको ॾिसी रहिया आहियो इहो इग्लू जे ताउन सां पेश कयो पियो वञे ऐं इग्लू आइस्क्रीम जे ताउन सां। इग्लू आइस्क्रीम ऐं होम मेड ऐं इग्लू जी किंग कोन ॾाढी ज़बरदस्त आहे। मां सुबुह खाधी हुई माशाल्लाह। नंढनि वॾनि में मशहूर आहे। ऐं हीअ ज़रूरु खाईंदा कयो जॾहिं बि मसाले वारा था खाओ, कढ़ाई वग़ैरह बिरयानी वग़ैरह, त आइस्क्रीम ज़रूरु खाओ। ऊन्हारो हुजे सियारो हुजे हीअ तव्हांजे मादे खे थधो रखंदी। आइस्क्रीम नथा खाओ त ॾही खाओ या आइस्क्रीम खाओ, ज़रूरु खाओ। इग्लू जी पेशकश ज़बरदस्त, बड़ी महिरबानी। ऐं हीअ असां हाणे माशाल्लाह इग्लू ही लग रहे हैं माशाल्लाह। माशाल्लाह खुश रहे। अभी ये हम इन बच्चों में बांटेंगे जो परफॉर्म कर रहे हैं जी। ॿार वेलकम। मुनीर पब्लिक स्कूल जा नंढा ॿार आहिनि पर हिननि जी हिम्मत अफ़ज़ाई करणी आहे। अव्हां जूं ताड़ियूं हूंदियूं ऐं हिननि जो कलाम हूंदो। हीअ अव्हां खे चई रहिया आहिनि मुंहिंजा ते आ सोना तोले नेण विछाया मां। भरपूर ताड़ियूं।